अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां डायरी शकूर ऐं मां आणींदो आहियां अव्हां लाइ शोबिज़ जूं अहिड़ियूं ख़बरूं जंहिंजी ख़बर अव्हां खे हुजणु घुरिजे। अॼु मां अव्हां सां हिन यूट्यूब चैनल जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदुसि ऐं अव्हां खां सलाह बि वठंदुसि त छा मूंखे ईअं करणु घुरिजे या न, ऐं अव्हां खे इहो बि ॿुधाईंदुसि त हिन चैनल ते अव्हां खे ॾिसण लाइ छा छा मिलंदो ऐं छा छा मिलणु घुरिजे। अव्हां मूंखे राय ॾींदव त छा मां ही जेको अकेले सिर कमु करे रहियो आहियां उहो मूंखे करणु घुरिजे या न। दोस्तो, सिंध स्क्रीन टीवी छा आहे? हिन चैनल ते कहिड़े क़िस्म जा ड्रामा ॾिसण लाइ मिलंदा, उन जो फ़ैसिलो अव्हां कंदव। अव्हां जे सलाहुनि सां, अव्हां जे मशवरनि सां ऐं अव्हां जे मदद सां असां सभु गॾिजी हिन चैनल खे कामयाबु कंदासीं। सिंध स्क्रीन टीवीअ जो मूं स्लोगन रखियो आहे, सिंध स्क्रीन टीवी, जिथे सिंधी कहाणियुनि में साहु पवे थो। अचो त मां अव्हां खे सिंध स्क्रीन जो तारुफ़ करायां। सिंध स्क्रीन टीवी हिकु नालो न पर हिकु ख़्वाबु आहे, हिकु अहिड़ो प्लेटफॉर्म जेको सिंध जे हज़ारे सालनि जी तारीख़, सक़ाफ़त ऐं लोक अदब खे जदीद टेलीविज़न ऐं डिजिटल स्क्रीन ते नऊं साहु फूके थो। सिंधी कहाणियूं, लोक दास्तान खां वठी जदीद समाजी मसइलनि ते लिखियल अदब ताईं अव्हां जी रसाई मुमकिन बणाए थो। अदब, फ़नून लतीफ़ा अहिड़ी ताक़त रखे थो जेको माण्हुनि जे दिलनि ऐं ज़हननि खे झंझोड़े सघे थो। मुंहिंजो मक़सदु उन्हनि कहाणियुनि खे संदन पूरे असुल रूह सां, आला मयार सां दुनिया आॾो पेश करणु आहे। पर अव्हां जी मदद ऐं सपोर्ट खां सवाइ मां कुझु बि करे न सघंदुसि। अचो मुंहिंजे सथ में शामिल थियो। मां अकेलो आहियां, हिन अकेलाईअ खे काफ़िले में तब्दील कयो। मां सिंध जे कहाणीकारनि खे, हिदायतकारनि खे, अदाकारनि खे कोठ थो ॾियां त अचो त पंहिंजी सपोर्ट पाण कयूं ऐं पोइ हिक मां हज़ार थी दुनिया खे करे ॾेखारियूं। कहाणीअ जो रूह, सिंध स्क्रीन टीवीअ जो बुनियादी मक़सदु इहो आहे त हू सिंधी कहाणीअ जे इनफ़रादियत खे बरक़रार रखे। मौजूदा दौर जे सिंधी समाज जे असली मसइलनि जहिड़ो कि तइलीम, सिहत, सचाई, कूड़, जहालत, रुशवत जहिड़नि नासूरनि खे हक़ीक़ी किरदारनि ऐं मंज़रनि ज़रिए वाखो कजे। ॿोलीअ जी हिफ़ाज़त, ड्रामनि जी ॿोलीअ जो लहजो ख़ालिस सिंधी हुजे, जंहिंमें ॿोलीअ जी मिठास ऐं उन जे मुख़्तलिफ़ इलाक़ाई अंदाज़ जो ख़्यालु रखियो वञे। सक़ाफ़ती आईनो ऐं सुञाणप, ड्रामो हिकु ताक़तवर वसीलो आहे जेको कंहिं बि क़ौम जी सक़ाफ़त जो आईनो थी सघे थो। सिंध स्क्रीन टीवी ज़रिए मंज़र ऐं लिबास सिंध जी क़दीम ऐं ख़ूबसूरत जॻहियुनि जीअं थर, लाड़, समुंड किनारा, जबल पहाड़, मैदाननि खे ॾेखारियो वेंदो। सिंधी टोपी, अजरक, पटके ऐं रवायती लिबास खे इज़त ऐं मान ऐं शान सां पेश कयो वेंदो। सिंधी राग, सिंध जे ख़ासि लोक मौसीक़ी राग साज़नि जीअं यकतारो, अलगोज़ो, चंग, बोड़ींडो खे ड्रामनि जो हिसो बनाइण जंहिंसां सिंध जो असुलु ज़ाइक़ो महसूसु थिए। नई ऐं पुराणे नस्ल जो मेलाप,
ख़ासि तौर ते नौजवाननि खे संदन विरसे सां ॻंढण लाइ जदीद ड्रामाई अंदाज़ जहिड़ो कर मुख़्तसिर ड्रामा ऐं डिजिटल सीरीज़ इस्तेमालु कया वञनि। सिंध स्क्रीन टीवी सिर्फ़ तफ़रीह फ़राहम करण ताईं महदूद न आहे। ही सिंधी समाज ऐं सिंधी अदब जे मुस्तक़िल हिफ़ाज़त ऐं वाधारे जो अज़म आहे। इहा हिकु अहिड़ी तहरीक आहे जेका सिंधी कहाणियुनि खे स्क्रीन ते अमर बनाए सिर्फ़ सिंध जे माण्हुनि लाइ न पर पूरी दुनिया जे सिंध परस्त माण्हुनि लाइ हिकु अहिड़ो दरवाज़ो आहे जंहिंसां ॾिसी सघिजे थो त सिंधी कहाणी कीअं पंहिंजे पूरी ताक़त ऐं हुस्न सां ज़िंदा थिए थी। प्यारा दोस्तो, अव्हां जे प्यारनि पैगामनि जो इंतज़ारु रहंदो। चैनल खे सब्सक्राइब करे पंहिंजे प्यारनि दोस्तनि ॾांहुं शेयर करे सपोर्ट कयो। हाणे मिलंदासीं ड्रामे जे कंहिं सेट ते। तेसीं ताईं अलाह जी अमान में। जेॾां पेर तेॾां ख़ैर।